न्यूज़ सईदाबाद तालके जे ॻोठनि मां मारिफ़ ज़रिए पाणी कढण लाइ असिस्टेंट कमिश्नर ऑफिस में डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद, पाक फौज जे कर्नल हुसैन ऐं एसएसपी मोहम्मद कलीम जी सदारत हेठि थियल अहम गॾिजाणी खां पोइ मारिफ़ ज़रिए पाणी कढण लाइ सभिनी धुरियुनि जी इत्तफ़ाक़ राय सां प्लान में मामूली रद्दो बदल करे मारिफ़ मां पाइप लॻाए मशीनुनि ज़रिए सिधो सौ पाणी रोहिड़ी कैनाल में छोड़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़िले इंतज़ामिया गॾिजाणी में बिल्कुलु वाज़े कयो त मारिफ़ पाणी जो सरकारी कुदरती लंघ आहे, उन ज़रिए ई पाणी कढियो वेंदो। इंतज़ामिया पारां मरतब कयल प्लान मूजिबि कंहिं हिक ॻोठ खे बि मुतासिर करण खां सवाइ पाणी सिधो सौ रोहिड़ी कैनाल में छॾियो वेंदो, जंहिं ते सभिनी धुरियुनि इत्तिफ़ाक़ करण बाद ज़ीरपीर साइट जो दौरो पिणु कयो। मखदूम हाउस जो कोऑर्डिनेटर गुल मोहम्मद पहवर, मौला बख्श निज़ामानी, सरदार मन बुरड़ो, लाला इब्राहिम काका, अनवर बुरड़ो, सैयद जमील शाह, मज़हर डाहिरी ऐं इलाइक़े जे ॿियनि मोज़िज़ शख़्सियतुनि शिरकत कई ऐं इंतज़ामिया जे फ़ैसिले सां इत्तिफ़ाक़ कयो। गॾिजाणी में असिस्टेंट कमिश्नर मंसूर अब्बासी, मुख़्तियारकार आफ़ताब जमाली ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूदु हुआ।